बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी फाइनाइट वर्ब्स एंड नॉन फाइनाइट वर्ब्स के बारे में पढ़ंदासूं। एड़ा फेल जेके पंहिंजे फ़ाइल के मुताबिक जुमले में वाहिद या जमा बणिजी अचनि त एड़न फेलन के फाइनाइट वर्ब्स चइबो आहे। चवण जो मक़सद आहे त एड़ा फेल जेके पंहिंजे फ़ाइल के मुताबिक वाहिद या जमा बणिजी अचनि त असां उन्हनि इन्हनि जेको फेलन के फाइनाइट वर्ब चवंदा आहियूं। ऐं एड़ा फेल जेके पंहिंजे फ़ाइल के मुताबिक वाहिद या जमा बणिजी जुमले में इस्तेमाल न थियनि त असां एड़नि फेलन के जेको आहे नॉन फाइनाइट वर्ब चवंदा आहियूं। त हाणे चवण जो मक़सद आहे त जुमले में जेको आहे एड़ा फेल जेके पंहिंजे फ़ाइल के मुताबिक तब्दील थियनि या वाहिद थियनि या जमा थियनि त असां एड़नि फेलन के जेको आहे फाइनाइट वर्ब चवंदासूं। ऐं एड़ा फेल जेके पंहिंजे फ़ाइल के मुताबिक जुमले में वाहिद या जमा बणिजी न अचनि त एड़नि फेलन के असीं जेको आहे नॉन फाइनाइट वर्ब चवंदा आहियूं। जॾहिं भी जुमले में फाइनाइट ऐं नॉन फाइनाइट वर्ब जे असां सुञाण कंदा आहियूं असां ॾिसंदा आहियूं त फ़ाइल खां बाद में जेकॾहिं यकदम जेको भी फेल इस्तेमाल थियल होंदो आहे जंहिंखे असां अक्सर जेको आहे हेल्पिंग वर्ब चवंदा आहियूं त हेल्पिंग वर्ब जेको आहे पंहिंजे फ़ाइल के मुताबिक जेको आहे तब्दील थी करे जुमले में जेको आहे अचे थो। त उन खां बाद में फ़र्ज़ कयो जेकॾहिं हेल्पिंग वर्ब खां बाद में जेकॾहिं मेन वर्ब आहे त उहा कॾहिं भी पंहिंजे जेको आहे फ़ाइल के मुताबिक जेको आहे उहा कॾहिं भी तब्दील न थींदी। असां चई सघूं था जेके जुमले में एक या ॿ ॿिनि खां वधीक जेकॾहिं फेल इस्तेमाल थियल आहिनि त जेको पहिरियों फेल हूंदो उहो असांजो जेको आहे फाइनाइट वर्ब हूंदो ऐं उन खां बाद में जेके ॿिए नंबर ते असांजो फेल हूंदो त उहो असांजो नॉन फाइनाइट फेल हूंदो या वर्ब हूंदो। हाणे अचो त असां पंहिंजे लेक्चर जी शुरूआत में जंहिंसां पहिरीं लिखियो आहे आई गो, यू ड्रिंक, वी प्ले, ही राइट्स, शी कुक्स, इट रीड्स, दे वॉच, ही ड्राइव्स, बॉय स्पीक्स, बॉय स्पीक, अली ड्रिंक्स, आमन एंड अली रीड। हाणे असां ॾिसूं था त इन जुमले में असांजा जेका फेल आहिनि उहे फ़ाइल जे मुताबिक जेको आहे वाहिद या जमा थी आहिनि। जीअं आई गो मां वञा थो, यू ड्रिंक तूं पीए थो या तव्हां पियो था। असां चई सघूं था त इहो फेल जेको आहे पंहिंजे फ़ाइल जे मुताबिक जेको आहे वाहिद या जमा थी करे जुमले में आयो आहे। जीअं वी प्ले असीं रांदि कयूं था इन में लॻे थो त जेको फेल आहे असांजो जमा आहे। ही राइट्स हाणे इन में असां लॻे थो त असांजो जेको फेल आहे इन जुमले में उहो जेको आहे असांजो वाहिद आहे। शी कुक्स उहो पचाए थी, इट रीड्स इहो पढ़े थो। हाणे थो आहे थी आहे इहे जेके असांखे ज़ाहिर कनि था त इन्हनि जुमलनि में जेको फेल इस्तेमाल थियल आहे उहो असांजो वाहिद इस्तेमाल थियल आहे या जमा थियल आहे। उन खां बाद में दे वॉच उहे ॾिसनि था, ही ड्राइव उहा हलाए थी या ही ड्राइव उहो हलाए थो, बॉय स्पीक छोकिरो ॻाल्हाए थो, बॉयज स्पीक छोकिरा ॻाल्हाइनि था, अली ड्रिंक्स अली जेको आहे पीए थो, आमन एंड अली रीड आमन ऐं अली पढ़नि था। त हाणे जेकॾहिं असां इन जुमलनि खे ॾिसूं था त इहे इन जुमलनि में जेका भी फेल इस्तेमाल थियल आहिनि उहे पंहिंजे फ़ाइल जे मुताबिक या त जमा थी आहे जुमले में इस्तेमाल थिया आहिनि या जेको आहे त वाहिद थी इस्तेमाल थियल आहिनि। ऐं जेकॾहिं असां इन जो उत्तर जेकॾहिं असां नॉन फाइनाइट वर्ब्स खे ॾिसूं था त उहे हमेशह जेको आहे उन्हनि ते जेको आहे फ़ाइल जे जेको आहे जमा या वाहिद हुजण जो उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो को असर जेको आहे उन्हनि ते नथो पवे। जीअं असां जुमला लिखंदा आई एम ईटिंग मील मां मानी खाई रहियो आहियां, वी आर ईटिंग मील असीं मानी खाई रहिया आहियूं, यू आर ईटिंग मील तूं मानी खाई रहियो आहीं, ही इज़ ईटिंग मील हू मानी खाई रहियो आहे, दे आर ईटिंग मील उहे मानी खाई रहिया आहिनि, ही वाज़ ईटिंग मील हू मानी खाई रहियो हो, यू आर ईटिंग मील तूं मानी खाई तव्हां मानी खाई रहिया हुआ, आई शैल बी ईटिंग मील मां मानी खाई रहियो हूंदुसि, ही विल बी ईटिंग मील हू मानी खाई रहियो हूंदो। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था त इहे असांजा फ़ाइल आहिनि ऐं हे असांजा फेल आहिनि, हे बि असांजो फेल आहे। असां हिनखे हेल्पिंग वर्ब चई सघूं था, असां हिनखे मेन वर्ब चई सघूं था। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था त फ़ाइल खां बाद में यकदम जेका भी वर्ब इस्तेमाल थियनि उहे फ़ाइल जे मुताबिक इस्तेमाल थिया आहिनि। जेकॾहिं फ़ाइल जेको आहे असांजो जमा आहे त असांजो जेको वर्ब आहे उहो जमा इस्तेमाल थियो। जेकॾहिं फ़ाइल असांजो वाहिद आहे त असांजो जेको वर्ब आहे उहो बि असांजो वाहिद इस्तेमाल थियो आहे। हाणे ॾिसूं था त हिते जेको आहे असांजे सभिनी जुमलनि में जेको मेन वर्ब आहे ईटिंग उहो सेम ई रखियो आहे। हाणे असां ॾिसूं था असां एतिरा सारा जेको आहे फ़ाइल इस्तेमाल कया आहिनि। फ़ाइल इस्तेमाल करण जे बावजूद असांजे हिन वर्ब ते कंहिं बि
भी किस्म जो जेकी आ कंहिं भी किस्म जी तब्दीली में ॾिसण में कोन थी अचे जीअं पहिरें जुमले में लिखियल आहे त पहिरें जुमले खां वठी आख़िरी जुमले में उहो साॻी जेको आहे पंहिंजी सेम कंडीशन में बीठो आहे नाउन जी स्पेलिंग में का तब्दीली आई आहे न असां हुनखे वाहिद जमा कयो आहे त माना हुन में कंहिं बि क़िस्म जी जेको आहे तब्दीली या जेको आहे का शइ न आई त चवण जो मक़सदु इहो आहे त अहिड़ो फेल जेको पंहिंजे फ़ाइल जे मुताबिक़ वाहिद या जमा न बणिजे त असां हुनखे नॉन फाइनाइट वर्ब चऊं था असां हिन खे ईटिंग जेको हिते वर्ब इस्तेमालु था लाइ असां हिन खे चई सघूं था त इहो असांजो नॉन फाइनाइट वर्ब आहे छाकाणि त इहो इन फेल जे तब्दील थियण सां फाइल जे तब्दील थियण सां उन ते कंहिं बि क़िस्म जो का असर या तब्दीली रूम न थी आहे उनमें कंहिं बि क़िस्म जी चेंजिंग या तब्दीली न थी जॾहिं त असां ॾिसूं था त आय जे पोयां असां जेको एम इस्तेमालु कयो आहे हुन जे पुठियां असां आर इस्तेमालु कयो आहे यू जे पुठियां बि असां आर इस्तेमालु कयो आहे ही जे पुठियां एस इस्तेमालु कयो आहे दे जे पुठियां आर इस्तेमालु कयो आहे ही जे पुठियां वाज़ इस्तेमालु कयो आहे यू जे पुठियां वर इस्तेमालु कयो आहे ऐं जे पुठियां शल बि इस्तेमालु कयो आहे ही जे पुठियां विल बि इस्तेमालु कयो आहे त असां चई सघूं था त हे जेका असांजा वर्ब आहिनि ईटिंग वारा जेके बि असांजे हिते इस्तेमालु थियल आहिनि असां इन सभिनी खे जेको आहे नॉन फाइनाइट वर्ब चई सघूं था जॾहिं त एम आर इज़ वाज़ वर शल बि विल बि जेका असांजा फेल इस्तेमालु थियल आहिनि जिन खे असां जेको आहे हेल्पिंग वर्ब चवंदा आहियूं त इहे असांजा जेको आहिनि सभु जा सभु जेका आहिनि असांजा फाइनाइट वर्ब आहिनि छाकाणि त इहे जेको आहे पंहिंजे फ़ाइल जे मुताबिक़ वाहिद या जमा थी जेको आहे जुमले में इस्तेमालु थियल आहिनि त इन जे करे असां हिनखे चई सघूं था त इहे असांजा जेका आहिनि फाइनाइट वर्ब आहिनि ऐं जॾहिं त असां हिननि खे चई सघूं था त ईटिंग जेको असांजो हिते वर्ब इस्तेमालु थियल आहे सभिनी जुमलनि में जेकॾहिं फ़र्ज़ कयो इन जी जॻह ते असां को ॿियो बि इस्तेमालु कयूं आहे त उहो बि असांजो जेको आहे फोर्थ फॉर्म में अचे हा त असांजो उहो बि जेको वर्ब हुजे हा उहो बि असांजो नॉन फाइनाइट हुजे हा छाकाणि त उनजो जेको आहे सब्जेक्ट जे वैर जे जमा हुजण जो उन ते कंहिं बि क़िस्म जो जेको आहे असर न पवे हा त हाणे असां चई सघूं था त ईटिंग जेको आहे असांजो नॉन फाइनाइट वर्ब आहे ऐं असां एम आर इज़ एम आर वाज़ वर्ब शल बी विल बी जेका बि असांजा वर्ब आहिनि असां इन्हनि खे चई सघूं था त इहे असांजा जेका आहिनि फाइनाइट वर्ब आहिनि छाकाणि त इहे जुमले में पंहिंजे फ़ाइल जे मुताबिक़ या त जमा थी इस्तेमालु थिया आहिनि या जेको आहे त वाहिद थी इस्तेमालु थिया आहिनि अॼु जे लेक्चर में असां पढ़ोसीं फाइनाइट ऐं नॉन फाइनाइट वर्ब्स जे बारे में फाइनाइट वर्ब उन्हनि खे चइबो आहे जेके पंहिंजे फ़ाइल जे मुताबिक़ जेको आहे जुमले में वाहिद या जमा बणिजी अचनि त अहिड़नि जेको आहे फेलनि खे असीं फाइनाइट वर्ब चवंदा आहियूं ऐं अहिड़ा फेल जेके पंहिंजे फ़ाइल जे मुताबिक़ जुमले में वाहिद या जमा बणिजी न अचनि या उन्हनि जो फ़ाइल जो उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो असर न थिए उहे पंहिंजी जंहिं हालत में हुजनि उन में बीठा हुजनि त असां अहिड़नि जेको आहे फेलनि खे जेको आहे असां नॉन फाइनाइट वर्ब चवंदा आहियूं आसान लफ़्ज़नि में इन खणी चइजे त अहिड़ा फेल जेके पंहिंजे फ़ाइल जे मुताबिक़ वाहिद या जमा बणिजनि उन्हनि खे असीं जेको आहे फाइनाइट वर्ब चवंदा आहियूं ऐं अहिड़ा फेल जेके पंहिंजे फ़ाइल या फ़ाइल जे मुताबिक़ वाहिद या जमा जुमले में वाहिद या जमा न बणिजनि त अहिड़नि जुमलनि खे अहिड़नि फेलनि खे असीं जेको आहे नॉन फाइनाइट वर्ब चवंदा आहियूं उमेद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो जेकॾहिं पसंदि आयो लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK एकेडमी खे सब्सक्राइब कयो अस्सलाम वालेकुम।